जय झूलेलाल। अज भागवत कथा जो पार्ट 2 चैनल ते अची वियो आहे। तव्हां सभिनि जो चैनल ते स्वागत आहे। अॼु ॾिसंदासीं कि महाराज स्वामी कुझु मखण वग़ैरह घुराइनि था कथा में, त छाजे लाइ था घुराइनि, वीडियो पूरी ॾिसंदासीं त ख़बर पवंदो। ऐं खोड़ खोड़ धन्यवाद आहे असांजे खानपुर पंचायत जे अध्यक्ष श्री कालू भाई वाधवानी जो, छो त उन्हनि अहिड़ी शानदार पहल कई आहे जेकी मुंहिंजे हिसाब सां त पूरे देश में पहिरीं बार सिंधी भाषा में भागवत कथा जो आयोजन थियो आहे। कालू भाई वाधवानी के लख लख आभार, लख लख बधाइयूं ऐं पूरे सिंधी समाज जो आभार, धन्यवाद। हलो ॾिसूं था अॼु पार्ट 2 में महाराज स्वामी छा ॿुधाइनि था भागवत कथा में। जय झूलेलाल। श्री कृष्ण गोविंद हाणे अचो टिन न्याणियुनि जी कथा ॿुधी तव्हां ॿिनि पुटनि जी बाक़ी आहे। हिकिड़ा प्रियव्रत महाराज उन्हनि जी 5 स्कंद में कथा ॿुधिजो। हाणे उत्तानपाद महाराज जी कथा। उत्तानपाद जंहिंजा पेर मथे मुंहुं हेठि गर्भ में सभु साईं जेतिरा वणी 5 किलो वठ 10 किलो वठ। मंगली बाई जी ॿुधो सलाह नथी वठां, घणा छिले सघंदो उन हिसाब सां ॿुधायो। पोरी में चओ त हूंदे थी वई परम भागवत वैष्णव ऐं सुरुचि मो जेको बालक थियो उन जो नालो उत्तम। वॾी रानी जी उम्र वधीक हुई, नंढी ॾाढी सुंदर हुई। धीरे धीरे राजा उत्तानपाद जो मन नंढी रानी में लॻी वियो। धीरे धीरे वॾे रानी जी अवहेलना करे छॾी। वरी बालक ध्रुव जी भी अवहेलना थी वई, ध्यान न ॾे। हिकु ॾींहुं बासूची वेठी आहे, गोद में उत्तम वेठा है। अरे मुंहिंजो भी तो पिता है, मां भी वही गोद में विया, नंढा सा बाल मांखे भी गोद में विहारियो। अञा उत्तानपाद कुछ चवन विहार सोचन जवाब ॾियनि। बगल में जेकी सौतेली माता बैठी सुरुचि अहिड़ा जहर जहिड़ा अखर ॻाल्हाया, परिया ॾिनो हटी वञे तो ध्रुव, हेॾे न अचा। छो माता? अरे अभागन जा पुट तूं कहिड़ा सतकर्म कया आहिनि जो राजगद्दीअ ते विया। अहिड़ा ध्रुव महाराज क्षत्रिय खून हुयो, नी तड़फण लगा, बिल्कुल अखियुनि लाल थी वई, सांस लंबी लंबी हलण लगी। अरे हा हा तू केड़ा सतकर्म कया जो गोद में वेहंदे। याद रख, अगर तू सतकर्म कया हुजना त मुझे गर्भ में जन्म वठिया तॾहिं तू राजा जे गोद में राज गद्दीअ ते वेही। शुकारा ॾींदो ध्रुव महाराज पंहिंजी माता सुनीति वटि आयो। माता तुरंत आंसू पोछे गोद में विहारे प्यार करे पुछण लगी, पुट छा थियो? पूरी ॻाल्हि चई ॿुधाई। माता सुनीति छा चयो तव्हां हैरान थी वियो। चेती पुट तुझी नंढी माता सही त चए थी। अरे एॾो कौड़ो ॻाल्हाई, गुस्से में ॻाल्हाई। चेती तूं कहिड़ा सत्कर्म कया? चेती हा हा तूं कोई सत्कर्म कयो आहे छा? अच्छा माता इहो सत्कर्म छा थींदो आहे? सभिनि खां वॾो सत्कर्म थींदो आहे श्री हरिअ जो भजन करणु। तूं कयो आहे? न माता मां त कॾहिं न कयो आहे। पुट जेको नारायण जो भजन कंदो आहे, जेको श्री विष्णु भगवान जो भजन कंदो आहे, उनखे अहिड़ी गति मिलंदी आहे, अहिड़ी गोद मिलंदी आहे कि काल बि उनखे हेठि न लाहे सघंदो। बस सॼो दुख सॼो वैर हली वियो, आनंद अची वियो, लगन अची वई, पुरुषार्थ अची वियो 5 साल जे बालक में। माता मां उहो भजन कंदुमि जंहिंसां भगवान मिलंदा। हाणे तव्हां ॿुधायो सुनीतिअ जी कृपा सां ध्रुव ठहियो। अॼुकल्ह जी माता हुजां छा चयां, रोंदो ॿार कोई अचे जंहिंखे ईअं तिरस्कार करे धिको ॾेई भॼाए कढे त उहा चए सां बि तुंहिंजे पीउ सां बि निपटा थी, तुंहिंजे माणे सां बि थी निपटा। कोर्ट कचहरीअ में हिनजी चप्पल में घिसाए छॾियां त मुंहिंजो नालो बि न आहे कि न। अगर सुनीति उनखे ज्ञान न ॾे हा त नारद महाराज न मिलंदा, नारद महाराज न मिलंदा त नारायण भगवान बि न मिलंदा। इहा कथा माताउनि जे लाइ विशेष कि माताऊं पंहिंजे ॿारनि खे भक्तीअ सां जोड़ियो। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते उन्हनि खे सहन शक्ति जो धीरज सेखारियो, लड़ाई झगड़ा न सेखारियो। कोई कुझु चए, जेठानी चए, ॾाॾी चए, ॾाॾो चए, पुट ये वॾा आहिनि, ये प्रसाद अथई, इहो सहंदे त लहंदे, धीरज रख, चिंता न कर, कड़वी दवा सां जल्दी फ़ाइदो थींदो आहे। हे कड़वी दवा अथई,
अॻिते तुंहिंजो कल्याण थींदो। पंहिंजे पुट खे पंहिंजे धीअ खे गोद में विहारे सुनीति माता वांगुरु प्यार करे सम्झाइजो, तॾहिं तव्हांजो कथा ॿुधणु सफल। हरे राम। प्रणाम करे माता के सौतेली माता के पिता के ध्रुव महाराज जंगल हली पिया। भगवान जो सिंहासन हिलण लॻो। नारद महाराज विच रस्ते में पहुता। नारायण नारायण। पुट बालक ध्रुव काॾे तो वञे? अरे चरणनि ते किरी पिया डंडे वांगुरु, अखियूं भरजी आयूं। मां वञा तो भक्ति करे, मां भगवान वासुदेव खे पाईंदुमि। अरे पुट तोखे राजगति ते वेहणो आहे, तुंहिंजे पीउ खे सम्झायां तो न महाराज मां भजन ई कंदुमि। हाणे छो छाजे करे? शेर भालू खाई वेंदे, मां वरी जन्म वठी ईंदुमि, 100 बार जन्म वठी ईंदुमि, वरी भजन कंदुमि। अरे चो हरे राम। नारद महाराज चवनि था ॾिसो त क्षत्रियनि जो कहिड़ो खून आहे, हाँ कहिड़ो हिन में संकल्प बल आहे। नारद महाराज चवनि था प्यारा तूं छाजी करे तो जिद करे? ध्रुव महाराज चवनि था जे भगवान जो भजन न कयो आहे त अहिड़ा देव ऋषि नारद महाराज मुंहिंजे साम्हूं अची बीठनि, ऐं जॾहिं मां भजन कंदुमि त मूंखे विश्वास आहे उहे ख़ुदि परमात्मा नारायण भगवान बि हिकु ॾींहुं मुंहिंजे साम्हूं अची बीहनि। नारद महाराज गदगद थिया, चेलो पक्को मिलियो। अच्छा ध्रुव हे कल कंदी यमुना जी वहे थी, इन में टुबी हली आहे, तुरंत स्नान करे आयो। सुबुह जा 4 थिया। नारद महाराज भगवान वासुदेव जो ध्यान करण सिखारियो, भक्ति सिखारी ऐं कन में 12 अखरनि जो मंत्र ॾिनो। कहिड़ो? ओम नमो वासुदेवाय, ओम नमो भगवते। हाँ ध्रुव महाराज पहिरियों महीनो भक्ति कई, 3 ॾींहंनि में 1 बार, 4थे ॾींहं ते चओ जय श्री कृष्ण कैथ ऐं पेर जा फल खाईंदा। ॿियो महीनो लॻो 6 ॾींहंनि में 1 बार, 7 ॾींहं ते सुकल पत्ता खाईंदा, हरा पत्ता बि न तोड़े करे न, किरियल पत्ता। टियों महीनो लॻो 9 ॾींहंनि में 1 बार, 10 ॾींहं ते केवल यमुना जी जो पाणी पी करे 1 बार, वरी भक्ति कंदा। चौथो महीनो लॻो 12 ॾींहंनि में 1 बार, 13 ॾींहं ते केवल लंबी सांस खणंदा हुआ, वरी सांस रोके छॾींदा। 5 महीनो लॻो सांस बि रोके छॾी, सभिनी जी सांस रुकण लॻी। ब्रह्मा जी सां गॾु देवता भगवान वटि आया, प्रभु हे छो थो थिए ईअं? भगवान चवनि था ध्रुव बालक जे करे उन प्राण रोकिया। अरे असांजा प्राण छो था रखनि? छो जो उनजे हृदय में मां वेठो आहियां, उनखे दिलि में मुंहिंजो दर्शन थो थिए। इन करे मां 3 लोकनि में 3 लोक मुंहिंजे अंदरि, इन करे सभिनि जा प्राण अवरुद्ध थियनि। प्रभु कृपा कयो जल्दी दर्शन ॾियो। भगवान चवनि था दर्शन न ॾींदुमि। अरे दर्शन न ॾींदो त चवनि था मां त पंहिंजे भक्त जो ख़ुदि दर्शन करण वेंदुमि। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। ही असांजा भगवान साम्हूं अची बीठा, अंदरि भगवान जा दर्शन पिया थियनि। नेण न खोले तॾहिं भगवान तिरोहित कयो, पंहिंजो स्वरूप खींचे वरितो, छटपटाए तुरंत नेण खोलियो त भगवान खे न्यायो, गदगद थिया। लिखियला ध्रुव महाराज आंखों से भगवान को पीने लगे, नेणनि सां भगवान खे पीअण लॻा, गदगद थिया, सुंदर स्तुति थियो। भगवान वरदान ॾिनो, ध्रुव मां तोखे वरदान थो ॾियां, प्रभु मूंखे भक्ति खपे। हा हा तोखे भक्ति जो बि वरदान आहे पुट, तोखे वैकुंठ बि मिलंदो। उन खां पहिरियों ॾाढो कठिन आहे, ॾाढो मुश्किल, पर मां तोखे वरदान थो ॾियां, तूं जे ध्रुव लोक में रहंदे वॾा वॾा ऋषि मुनि बि उनजी परिक्रमा कंदा। अॼु बि आकाश में जेको दैदीप्यमान सभिनि खां तेज ध्रुव तारो आहे, जेको वधीक चमकंदो आहे, उहो ई ध्रुव तारो। ऐं उन खां पोइ बि तुंहिंजी वैकुंठ में पहिरियों ई आरक्षक, तूं 36,000 साल राज कर। घणा? हा 5 साल जी सरकार न ठाहींदा आहिनि भगवान, 36,000 साल राज कर। और पहिरियों भगवान ॿुधाए छॾियो तूं सुख सां धर्म सां राज कंदे, हमेशा जवान हूंदे, तोखे शक्ति हूंदी कंदे। हिकु ॾींहुं तुंहिंजे भाउ खे उत्तम खे यक्ष मारे छॾींदा, तूं भयंकर युद्ध कंदे, तोखे अची करे सम्झाईंदा वॾा मनु जी महाराज, तॾहिं तूं मञी वेंदे। कुबेर देवता तोखे भक्ति जो वरदान ॾींदा। तुंहिंजी सौतेली माता महाराज वेंदे वेंदे रोण लॻा कि मां भगवान को राज घुरियो, ओ मूंखे पतो न हुयो। अरे मां स्तुति न पियो करे सघां भगवान को, मां राज घुरियो आहे। रोते रोते आया, भव्य स्वागत थियो। राजा उत्तानपाद तूं चिल्लाए ना त मूंखे दर्शन थियो। सुनीति माता खे चए थो तूं मूंखे राह न ॾेखारियां त मूंखे दर्शन।
36,000 साल राज कयो ध्रुव महाराज, वो समय भी गुजरी। 36,000 साल भी गुजरी विया। गंगा जी के किनारे ते अची करे ध्यान लगायो, स्नान करे, संतन के प्रणाम कयो तो ये न कि मुझे भगवान मिली है उन जे लाइ संत अॼु भी बदल कि संत ही तो नारद महाराज मुझे भगवान सां सी 5 साल जी महाराज जी कहाँ जा रहे हैं? अरे पुत्र काने वना इन सन गंगा जी शोर थी करे मां बेहद भक्ति करूं। अरे महाराज ता इतनी वेही करे भक्ति कयो छो? गंगा जी शोर न कंदी। अरे तू के थी चे सो माई गंगा जी आया, बोलो गंगा मैया की। डोंगरे महाराज चवंदा अज भी गंगा जी उते मौन वरतिया निश्चित जाते ध्रुव महाराज बैठिया आखिरी समय में भक्ति कई। अज भी गंगा जी जो आवाज होते कोन इंदो आ। भगवान का विमान आया, ध्रुव महाराज जी पैर रखियो, मृत्यु देवता प्रकट थे। महाराज मुख्य उल्लंघन करे ता नथा वही सको। ध्यान जो 1 मिनट जी कथा। महाराज मुख्य उल्लंघन करे नथा वही सको। भगवान नियम ठायो आ कि शरीर छॾे वञो, मुखे स्पर्श करे वञो। ध्रुव महाराज चयो एतिरी सी ॻाल्हि, उन जे कंधे ते चरण रखियो पंहिंजो और छलांग लगाए विमान ते चढ़ी वैकुंठ डेराई। बोलो ध्रुव जी महाराज की। आहा दिखारे छॾियो कि भगवान जे भक्त जे लाइ कोई कायदा कानून नहीं हूंदा। नियम भगवान तोड़े छॾियो। प्रबल प्रेम। थोड़ो उदास ॾिसी करे पार्षद पुछनि था छा थियो ध्रुव जी? तव्हां तो वैकुंठ हली रहिया आहियो। हा हा। जाते कुंठा कोन्हे? हा हा। उदास छो आयो? जे माता मुखे ज्ञान ॾिनो जंहिंजे करे मां वैकुंठ तो वञा। अरे महाराज तव्हां चिंता था कयो, ॾिसो साम्हूं विमान में तव्हांजी सुनीति माता पहिरियों हली रही आहे। बोलो सुनीति जी महारानी की जय। अरे प्यारा जेके भगवान की भक्ति कंदा आहिनि न कम से कम भगवान उन्हें जा हिकु भक्त भक्ति करे त 21 कुल तारींदा आहिनि। घणा? 21 कुल। 7 माता जा वधो, 7 पिता जा ऐं 7 सावड़े जा। चौ हरी राम धर्म पत्नी जा। 7 हलण वाला, 7 पहिरंदा, 7 अचण वाला। एॾा दयालु भगवान में ना भक्ति कई ऐं भगवान मूंते एतिरी कृपा कई। बोलो ध्रुव जी महाराज की। भक्तवत्सल भगवान की। साधुवाद धन्यवाद। तव्हां वेही करे कथा ॿुधी ऐं असांजी सिंधी समाज जो भी धन्य। अचो हाणे बाबा जन खे असां वेनती कंदासीं। असांजा पूजनीय साईं जन ॿ शब्द ॿुधाए करे तव्हां सर्व साध संगत खे नई ऊर्जा ॾींदा। जोर सां त चओ। तव्हां चओ श्री चंद्र केरु आहे? गुरु नानक जा वॾा पुट आहिनि। गुरु नानक महाराज जे ही घर में ब्रह्मा विष्णु महेश। भले सिख पंथ आहे, भले उन्हनि जी महिमा खे न ॼाणंदा आहिनि, पर असां उन्हनि जी महिमा खे ॼाणंदा आहियूं। शिव जो रूप ही आहे गुरु श्री चंद महाराज। अनेक उन्हनि जा इतिहास साखियूं आहिनि। ॿुधाइजे त ॾाढो समय लॻी वेंदो। तव्हां चवंदव इहे कथाऊं त असां ॿुधियूं ई कोन्हनि। अॼु बि घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे त श्री चंद केरु आहे। लोकल माण्हू बि चवंदा आहिनि केरु आहे श्री चंद। असां चवंदा आहियूं गुरु नानक जो वॾो पुटु श्री चंद आहे, जंहिंजा इतिहास एॾा इतिहास एॾियूं कथाऊं आहिनि जो उदासी परिवार, उदासी संत। त कुंभ जे मेले में ॾिसंदा कयो त नागा फ़कीर सभु उदासी हूंदा अथव। गृहस्थ में बि उदासी थींदा आहिनि, बिना शादी करे बि उदासी थींदा आहिनि। त जो घणी महिमा आहे, वधीक न चवंदासीं। धन्यवाद आहे जो बराबरि असांजे पूज्य सतगुरु बाबा संतोखदास जे स्मृतिअ में देवास खां वठी करे इंदौर खां वठी चालीसगांव खां वठी पाचोरा अहमदाबाद खां वठी अॼु हिते भागवत जो तव्हां आनंद वठी रहिया आहियो। अॻिते वरी जीअं साईंअ जी प्रेरणा थींदी, संत त हलंदड़ घुमंदड़ फिरंदड़ छा थींदा आहिनि? तीरथ। मुद मंगल में संत समाजो जो जग जंगम तीरथ राजो। संत थींदा अथव हलंदड़ घुमंदड़ फिरंदड़ तीर्थ। हाणे तीर्थ ते वञिबो आहे त टाइम बि खपे। मां हिकिड़ो भेरो गोकुल में वियसि त मूंखे बि ख़बर न हुई। उते ईअं जॻह ठहियल खंडहर, माना पुराणे ज़माने जी।
भॻवानु हिते उते दर्शन करण वियासीं न त बीह करे वञणु ॾिनो, चई बांबड़ा पाए करे अंदरि वञो मंदर में। चई भॻवानु कृष्ण हिते बांबड़ा पाईंदो हुयो त अॼु बि उते माण्हू दर्शन करण वेंदा आहिनि त बीठे बीठे रहंदा आहिनि, बांबड़ा पाए करे वेंदा आहिनि। ओॾी महिल उते हिकिड़े पंडित मूंखे चयो भई हिननि तीर्थनि ते सभु कोई न अची सघंदो आहे। मां चयो छो? चई जंहिंते 4 कृपाऊं हुजनि उहे हिते तीर्थनि ते ईंदा आहिनि, भॻवान जे धाम में दर्शन करण ईंदा आहिनि। मां पुछियोमांसि कहिड़ी कहिड़ी? त चई पहिरियों त माण्हूअ खे छा खपे? तीर्थनि ते वञण जे लाइ छा खपे? धन खपे, है ना? कोई हवाई जहाज में वञे हरिद्वार, कोई रेल में वञे, हर कंहिंखे पंहिंजो माना धन खपे। चई धन बि आहे पर वरी शरीर ठीक न हुजेव त, धन बि हुजेव पर शरीर ठीक न हुजेव त वेंदव तीर्थ ते त ना गोॾनि में सूर थो थिए। हाणे केरु वेंदो? जवानी में त वियासीं न, हाणे डोरा पा ॾींदा भॻवान कथा में त रोज़ वञा पर हाणे गोॾनि में सूर थो थिए। भॻवान चयो पहिरियों काॾे वई आहीं? पहिरियों त आई कान कॾहिं सत्संग ॿुधण, हाणे गोॾनि में सूर थियो अथई, मथे में सूर, शरीर सिर कंपियो, पग डगमगे, नैन चई तऊ न हरस। एॾी विधना थिए थी तॾहिं बि हरीअ जे नाम जो रस नथो अचे त इहे असांजा जेके पाप आहिनि उहे असांखे ॿुधनि नथा ॾियनि। टी ॻाल्हि छा थियो? छा हिकु ॻाल्हि धन बि आहे, शरीर स्वस्थ बि आहे। अगरि टाइम कोन्हे त पोइ वेंदो? घणेई माण्हुनि खां टाइम न आहे। अॼु ताईं केरु अहिड़ा माण्हू बि अथव हरिद्वार न विया, अञा टाइम ई नथो करे, फुर्सत ई नथी करे। असां त चवंदा आहियूं न प्रकृतिअ जे अंदरि, असांजी भारत जे अंदरि एॾा तीर्थ अथव, साल में हिकु भेरो ज़रूरु वञणु खपे। हिकिड़े महात्मा चयो रामेश्वर केरु केरु वञे? हिकिड़ो भेरो रामेश्वर वञे, हिकिड़ो भेरो केदारनाथ वञे त जनम मरण ई कटिजी वेंदो आहे। न कॾहिं 4 धाम कहिड़ा अथव? बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री, 4 धाम उत्तराखंड जा अथव। 4 धाम के ॿुधायो न, कलयुग जो धाम न ख़बर अथव पर ख़्याल न हूंदो आहे। अॼु भॻवान जी दया सां एतिरी साइंस खोजना करे एतिरो ज्ञान ॾिनो आहे, कॾहिं जंहिं जॻह ते विया ई न आहियूं, असां टीवियुनि में मोबाइलनि में दर्शन कंदा आहियूं। भाग्यशाली उहे आहिनि जेके सुठियूं ॻाल्हियूं ॾिसंदा आहिनि। बाक़ी त मोबाइल में टीवीअ में सॼो अहिड़ो कल्चर भरियो पियो आहे जो असांजी ज़िंदगी अजाई वञी रही आहे। हिकु हिकु पल, हिकु हिकु घड़ी असांजी अजाई वञी रही आहे। अॼु बराबरि तव्हांजे लाइ हेतिरा उद्यम करणा पवंदा। कथा कयूं आहे, जेके ईंदा आहिनि उते ईंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि। हा, ॿिया बि घणा शिष्य सेवक आहिनि, पंहिंजे घर वेंदासीं 2000 ॾींदो, 5000 ॾींदो, सेवा बि कंदो, न हुते घुमूं फिरूं। पर चऊं था पिया हाणे घुमी घुमी थकिजी पियासीं, हाणे असांखे रहियल ज़िंदगी धर्म, सनातन धर्म जो प्रचार करणो आहे। जेसि ताईं शरीर में साह आहे तेसि ताईं असांखे छा करणो आहे? धर्म, सनातन धर्म जो प्रचार। जंहिं पूरियूं कथाऊं ॿुधनि था शुरूअ खां उहे त वॾा भाग्यशाली आहिनि। जेके थोरी देरि बि अची ॿुधनि था उहे बि भाग्यशाली आहिनि। हाणे घणा ॾींहं थी विया? अॼु 3 ॾींहं थी विया, बाक़ी घणा ॾींहं? 4 ॾींहं। चोथों ॾींहुं बि वेंदो असांजो जल्दी जल्दी तकड़ तकड़ में, भागा दौड़ी में। कथाऊं ॾाढियूं अॼु पंजो सिकंद पूरो थियो अथव। हाणे सुभाणे थियणो आहे छा? भॻवान कृष्ण जो जनम। उहो काएं सिकंद में थींदो आहे ख़बर अथव? हा, 10 सिकंद में। त कल सुभाणे घणा सिकंद हिननि खे दौड़ाइणा पवंदा? ॾिसो 4 सिकंद हिननि खे दौड़ाइणा पवंदा। आख़िरी में वञी करे 8:30 खां पोइ माना भॻवान जे जनम जो टाइम ईंदो।
अॼुकल्ह न त ॿियूं कथाऊं रहिजी वेंदियूं। हाणे जेके भाग्यशाली हूंदा उहे त भॻवान जे बर्थडे माना बर्थडे तव्हां ॿारनि जो मल्हाईंदा आहियो, पर भॻवान जो बर्थडे माना भॻवान अजन्म आहे, पर भॻवान ख़ुशि थींदो आहे कि मुंहिंजा भक्त मुंहिंजी कथा में अची करे मुंहिंजे जन्म जी कथा ॿुधनि था, उहे बि वॾा भागशाली आहिनि। जन्माष्टमी जो विर्त बि रखणु खपे, शिवरात्रि जो विर्त बि रखणु खपे, ग्यारस जो विर्त बि रखणु खपे। अहिड़ियूं अनमोल शयूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहियो जो वरी जीवन में तव्हांखे शायदि ॿुधण में ठहे वञे थी, जीवन जी घड़ी गुज़रण ते छा वरी भागवत ॿुधंदव काथे? जॾहिं नसीब में थिए, हा जॾहिं वरी कोई संजोग बणे। इंदौर में भी खूब भागवत थींदा आहिनि, पर सभु कोई थोड़ी पहुचंदो आहे। शाबस आहे लोकल माण्हुनि खे जो शिव पुराण जी कथा हलंदी आहे त 12 लख माण्हू माना लेडीज़ जेंट्स ततल गर्मीअ में वेही करे 12 लख माण्हू कथा ॿुधनि, राति बि उते ई सुम्हंदा अथव। लोकल माण्हू हिते हड़ ॿधी करे वेंदा आहिनि, उते ई सुम्हंदा आहिनि, उते ई वटारो, हा उते ई राति जो कीर्तन कंदा आहिनि भोलेनाथ जो। इहो धर्म ई असांखे बचाए वेठो अथव, न त इहा धरती फाटी पए। एतिरा पाप एतिरा कुकर्म थी रहिया आहिनि जो सतयुग में रावण बि न कया हुया। रावण ते सीता जे हथ बि न लाथो, ऐं नंढी नंढी कन्याउनि सां बलात्कार थियनि था। इहे भॻवानु सही सघंदो पाप, पर पुण्य थी रहियो आहे, इन करे भॻवानु धैर्य वारो आहे, सबुर वञियो आहे। सुभाणे ॿियूं आनंद कथाऊं आहिनि, ख़ासि सुभाणे बराबरि तकड़ तकड़ में न पर प्रेम सां सवेल अचो त 4 सिकंदनि जी कथा वरी 10 सिकंद में बराबरि शुरूआत में ई भॻवान जे जनम उत्सव जी कथा ईंदी। थोड़ी देरि सवेर थी वञे त चिंता न कयो, 12 वॼाईंदा आहियो, कॉकटेल कंदव, होटल में वेंदव, पार्टी कंदव, पंहिंजो जनम मल्हाइणो हूंदो आहे त चवंदो हलो हा दोस्तनि खे वठी, पर जनम मल्हाइजे किथे? गुरूअ जे दर ते सत्संग में वञी करे पंहिंजो जनम सफलो करणो आहे। मनुष्य जनम हिन देहीअ ख़ातिर देव सिकनि छॾे सुर्ग अची इंसान बणनि। देवताऊं बि चाहींदा आहिनि सुर्ग छॾे करे असां इंसान बणूं, त बराबरि घणा घणा ईअं थींदा आहिनि। कोई अहिड़ा कर्म कंदो आहे, भले ॾिसण में माण्हू आहे, पर उहा ई माउ पंहिंजे पुट खे छा चईंदी आहे, मोआ दैत पैदा थियो आहे, हा त तो ई पैदा कयो आहे न दैत। हा न्याणी खे मारंदो आहे मोरा, रावण आहे छा? मोआ कंस पैदा थियो आहे। हा हा उन्हनि खे असां पंहिंजी औलाद खे ईअं था चऊं, पर सुठा कर्म सेखारींदा आहियूं त चवंदा मुंहिंजो पुटु त देवता अथई, देवता, हा देवता बणायो, दैत न बणायो। युगान युगनि खां वठी हिन प्रकृतिअ में दैत ऐं देवताऊं आहिनि, अॼु बि आहिनि, घर घर में आहिनि। हा हूअं त चऊं शहर में, अरे घर घर में आहिनि, घर घर में आहिनि, असांजे अंदर में बि आहिनि न। कंहिं महिल जो ईअं लॻंदो आहे कि वॾो ज्ञान हिन में आहे, जंहिं महिल क्रोध ईंदो आहे त पोइ त सभु ज्ञान ध्यान गुम थी वेंदो आहे। अरे कल्ह त ज्ञान जी ॻाल्हियूं कई थियूं, अॼु छा थी वियो त चवनि था पिया दैत बि असांजे अंदर में आहिनि, देवताऊं बि अंदर में आहिनि। हाणे जेतिरी देरि वेठो त छा बणिजी वेठो? चओ त सही, दैत बणिजी वेठो। माना ईअं सम्झो थोड़ी देरि जे लाइ बि अगरि देवता बणिजी वियासीं त भॻवान उन्हनि जो पक्षधर आहे। जॾहिं लड़ाई थी हुई देवताउनि दैतनि जी त भॻवान मोहिनी अवतार धारण करे अमृत कंहिंखे पियायो? देवताउनि खे। कंहिंजो पक्षधर हुयो? देवताउनि जो पक्षधर हुयो। त हाणे जेकी कथा ॿुधव त हे बाक़ी बाक़ी ॾियारी कंहिंजो पक्षधर आहे? मां जो पक्षधर आहे न। अगरि इहो असांजो पक्षधर थियो त
कोई असांजो हाल बि को बि न करे त बराबरि सुभाणे भॻवान खे भोग लॻाइणो आहे। उहा बि चवंदा आहिनि संतनि ऐं ॼाणनि वटि वञिबो आहे त ख़ाली हथ न वञिबो न, माना ॾियो ई ॾियो। हा त संसार जे अंदरि भॻवान जे दर ते बि वञो त ख़ाली हथे न वेंदा कयो। सुभाणे असांखे भॻवान खे छा खाराईंदो? मखण ऐं मिश्री, उहो वरी भोग लॻाए करे उहो वरी तव्हांखे ई खाटी हथे इहो मखण। भाव प्रेम भक्ति इहे साण खणी करे अचिजो। भले पोइ ब्यूटी पार्लर में वञो या न वञो, पर श्रद्धा भाव भक्ति प्रेम पसंदि कंदो। कंहिंखे पसंदि कराइणो अथव? संसार खे पसंदि कराइणो आहे कि भॻवान खे? भॻवान असांखे पसंदि करे, भॻवान असांजे हृदय में वेठी वञे त बराबरि बाक़ी 5-10 मिंट जेके आहिनि असांजा शास्त्री जी बि वेठा आहिनि, हेॾी देरि खां वेठा आहियो त थोरो गोॾनि में हेॾी सूर थी वियो, थोरो उथंदव, थोरो हा पेर खणंदव त थकावट बि लही वेंदव, वरी बुख लॻंदव त हा तव्हांजे लाइ पाव भाॼी बि रखी आहे, उहा बि हज़म करणी अथव। पाव भाॼी सां वरी मखण बि घुरायो अथव। मां चयो भई मखण छो घुरायो न? चई पाव भाॼी में खपंदो आहे।